ख़बर शामिल कंदा कंधाकोट में पुलिस एहलकार मथां पंहिंजे अफ़ीसर जो तशद्दुद बाद लाकअप करे छॾियो। CI इंचार्ज अयाज़ खेड़ो पुलिस एहलकार ग़ुलाम यासीन खे घंटाघर चौक ते तशद्दुद जो निशानो बणायो आहे। एहलकार पारां सोशल मीडिया ते वीडियो साम्हूं अची वियो। PC ग़ुलाम यासीन बंगवार 15 मददगार कंधाकोट में ड्यूटी कयां थो। ड्यूटी जे दौरान अयाज़ खेड़े घुराए करे नशे जे हालत में विच घंटा घर शहर जे चौक माण्हुनि जे अॻियां पुलिस मददगार जा सिपाही गवाह आहिनि, जेके 9 टाइगर आहिनि, सभई गवाह आहिनि। उन्हनि जे साम्हूं मूंखे लठनि सां, लोह जे लठनि सां, कुंधाकनि सां गनमैननि सूधे नशे जी हालत में मूंसां बेहुदा हरकत करे ऐं ॿधी मुंहिंजा हथ ॿधी मुंहिंजो हथियार खसे सेवल कपिड़नि में अच्छे कपिड़नि में अची मां मुलाज़िम वर्दी सूधे ऑन ड्यूटी में मूंसां इहो अशर करे वियो आहे। आला अर्ज़दार IG सिंध खे गुज़ारिश थो करियां SSP कश्मीर के अहिड़े ऑफिसर खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ख़ुदा जे वास्ते वज़ीर सिंध खे गुज़ारे पुलिस जा जवानूं हे ज़ुल्म आहे, हे छा आहे असां सां, हे मुंहिंजा अञा हेठि बि भले मुंहिंजो हथ बि थोरो क्रेक थी वियो आहे। छा हिते हे न खे धक्का मूंखे हाणे वेही बि नथो सघां, न त मां पाण खे पाण साड़ींदुमि। मां ॿियो छा कयां, ग़रीब मुलाज़िम ॿियो मां छा कयां।